लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। गही शरणागत राम की भव सागर की नाव, रहीमन जगत की दार कर और न कछु उपाव। हिन जो मतलब आहे हिन संसार सागर जी नाव मां भगवान राम ऐं भगवान झूलेलाल ही हिन माया जे जाल मां मुक्ति ॾियारे सघनि था। ॿियो को उपाय रहीम खे कोन थो ॾिसण अचे। 32 सवाल जो सही जवाब आहे ए। झूलेलाल साईं जे पिता रतन राय जे पहिरें जन्म जो नालो रतन राय हो। सवाल 33 कहिड़े ॾींहं ते रतन राय लाल साईं खे शिक्षा वठण लाइ ब्राह्मण वटि वठी विया? ए असू महीने जी विजयादशमी, बी ॼेठ जी उमास, सी ॼेठ जी एकादशी, डी माघ जी पंचमी। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके बि कमेंट बॉक्स में जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। तारा आसमान